सखर एहतिसाब अदालत सखर पीपी अगवान ज़बरदस्त महर ऐं ॿियनि ख़िलाफ़ कणक करप्शन रेफरेंस में नेब जी जॉर्ज ऑफिसर रिज़वान आलम शेख खे गिरफ़्तार कराए वरितो। ख़ुराक खाते सखर में कणक करप्शन रेफरेंस जे एहतिसाब अदालत नंबर 3 जे जज नासिरुद्दीन शाह जी अदालत ॿुधणी कई। अदालती हुकुम ते पेश न थियण ते नेब जे अॻूणे जॉर्ज ऑफिसर रिज़वान आलम शेख खे अदालती कमरे मां गिरफ़्तार कराए हथकड़ियूं हणाए विहारियो वियो। वाज़े रहे त अदालत हुकुम बावजूद पेश न थियण ते नेब जे जॉर्ज ऑफिसर रिज़वान आलम शेख जा ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया हुआ। नेब जी जॉर्ज ऑफिसर माफ़ी वठी जान छॾाई। एहतिसाब अदालत सखर नेब जी जॉर्ज ऑफिसर तरफ़ां माफ़ी वारी दरख़्वास्त ते खेसि आज़ादु करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।